वारे ॿाहिरां मुख़्तलिफ़ रोडनि ते लॻल पुलिस चौकियूं गैर फ़ाल बदमनी वधी वञण करे समूरा रोड रस्ता गैर महफ़ूज़। अवाम ख़ौफ़ताई ज़िंदगी गुज़ारण लॻो। राति देर सां जुनाणी रोड ते बदनाम ठोरू लाड़ू चौकी भर में रोड ते कम कंदड़ पोरियतनि खे नामालूम ॾोहारी हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए रोक रक़म ऐं रोड रूरल मां बैटरियूं कढी खणी फरार थी विया। उन मौक़े ते समाजी तंज़ीम अॻवान मंज़ूर कुरैशी, ख़ालिद भट्टी, दुर मोहम्मद पुनियोस मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2018 में DIG साहब जे नोटिस ते SSP ज़ुल्फ़कार महर साहब कारोबारनि खे तहफ़ुज़ ॾींदे चौकी मुक़रर कई हुई, जंहिं बाद अमन क़ाइमु थियो ऐं ताज़े ॿोड़ बाद स्टॉप वापसि वारे थाणे ते घुरायो वियो ऐं SSP सद्दाम हुसैन ख़ासकेली अॻियां शिकायत रखण बाद बि गढ़ी माकोड़ो ऐं जुनाणी पुलिस चौकी ॿीहर न खुली सघी आहे। हुननि चयो त तहफ़ुज़ असांजो हक़ आहे। जेकॾहिं असांखे तहफ़ुज़ ॾियण वारो मुतालबो पूरो न थियो त पुरअमन एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। CN न्यूज़ प्लस खे समूरी सिंध जे तमाम शहरनि मां मेहनती ऐं पढ़ियल लिखियल नौजवान ऑनलाइन मार्केटिंग लाइ घुर्जनि था। ज़रूरी घुर्जूं घटि में घटि मैट्रिक पास, उमिरि जी का बि हद नाहे ऐं रिहाइश कंहिं बि तालके या ज़िले में शहर में हुजणु ज़रूरी आहे। ख़्वाहिशमंद हज़रात हेठि ॾिनल नंबरनि ते व्हाट्सएप ज़रिए राब्तो कनि 0344723464 0300 13 99902।